जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू कयूं था अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 27 डिसेंबर 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास कृष्ण पक्ष जी एकम तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थियण जा योग बीठा आहिनि। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। हिसाब किताब में भी थोरो ध्यानु ॾियणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं अॼु साधारण गुज़रंदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु भाग्य कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि। तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो भी साथ मिलंदो। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो ई रहंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई भी वॾो कम या वॾो इन्वेस्टमेंट करण अवॉइड करणो आहे, या प्रॉपर्टी में भी इन्वेस्टमेंट करण अॼु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु ठीक रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते भी हुननि खे सफलता प्राप्त थींदी। अॼु काई ना काई खुशखबरी मिलण जी भी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ हुननि खे योगा या मेडिटेशन करण लाभदायक थींदो। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु भगवान गणेश जी पूजा तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु हनुमान चालीसा जो पाठ करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। अॼु कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या रिश्तेदारनि मां काई ना काई खुशखबरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु खुश रहंदो। ॾींहुं आनंददायक हूंदो। कार्यस्थल ते भी ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु कोई अकस्मात घटना जो सामनो थियण जी आशंका आहे त वाहन भी हुननि खे तमामु ध्यान सां हलाइणो आहे। घर मां निकरण खां पहिरियों मृत्युंजय मंत्र जो जाप करे निकिरंदा त बहितर रहंदो। स्वास्थ्य तव्हांजो सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। कार्यस्थल ते तव्हांखे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति भी अॼु थी सघे। गांइ खे चारो खाराइण तव्हांजो ॾींहुं अञा बहितर करे थो सघे। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। जेकी भी हुननि जी इच्छा थींदी उहा पूरी थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। कर्ज़नि जा कारण अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं। अगरि तव्हांजे ज़िंदगी में जाम फाइनेंशियल प्रॉब्लम्स थी हलनि ऐं हमेशह तव्हांखे कर्ज़ वठिणो थो पए, हुन जे मुक्ति जे लाइ तव्हांखे छा करणु खपे उहो ॿुधाईंदासीं अॼु जे एपिसोड में। त मंगल जे ॾींहुं कॾहिं बि कर्ज़ न वठिजे। मंगल जे ॾींहुं वरितल कर्ज़ जेको हूंदो आहे
उहो कॾहिं बि मुक्त न थी सघंदो। घर में हमेशह साफ़ सफ़ाई जो ध्यानु रखणु खपे। घर जे ॿाहिरि कॾहिं बि तव्हांखे डस्टबिन जेको हूंदो आहे उहो कॾहिं बि न रखणु खपे। चवंदा आहिनि कि जॾहिं बि लक्ष्मी माता ईंदी आहे ऐं अगरि घर जे ॿाहिरि कचिरो ॾिसंदी आहे त उहो वापसि हली वेंदी आहे रुटी करे। मंगल जे ॾींहुं ऐं छंछर जे ॾींहुं कॾहिं बि लूणु न ख़रीद कजे। हिननि ॾींहंनि में वरितल जेको लूणु हूंदो आहे उहो साण साण पंहिंजे कर्ज़नि खे बि वठी ईंदो। त मां उमीद थो कयां अॻियां तव्हां इन ॻाल्हियुनि जो ध्यानु कंदो ऐं कर्ज़ मुक्त तव्हांजी ज़िंदगी सुख सां गुज़ारींदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सुवालु। अॼु जो सुवालु आहे रुपेश जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि, ऐं हुननि जो सुवालु आहे कि उहे स्थान परिवर्तन करणु था चाहिनि, समय हुननि जे अनुकूल आहे कि न आहे। त रुपेश जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे साल ताईं त कोई बि मेजर डेवलपमेंट न करणु खपे या मेजर चेंजिस पंहिंजे लाइफ में न करणु खपे। साल खां पोइ तव्हां बिल्कुलु स्थान परिवर्तन करे था सघो, उहो तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल आहिनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।